अंगण ते ईंदे मुझे अंगण ते ईंदे अरे खोल लिखा तो सही जेके राज कया होई यार निभात सही यार निभात। ए शेख सुलेमान सलाम अलैकुम। जुमा जी सेठ बदरी छोड़ो। आयो 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 हुक्म दे दो हुक्म। बेहाल वाल को आयो को बियो ये सेठ केर ईंदो केर कोन आयो सवा हेर तुंजी। जुमा जी सेठ भला पानी तो प्यार पर धक्के अचे पानी। हाँ आयो आयो सेठ साहब आयो सेठ साहब आयो। अच्छे सेठ साहब अच्छे। अरे जुमा ही छाए तव्हां तो पानी ही मुक चयो तो ई पानी धके जो हम तो धके नहीं आयो या का चीज मथा रखवी आ ए पंजे आंगरी कोन जी बस को सेठ साहब धके तो आयो है ना। जुमा ही तो तरीको कोन होंदो पानी पियारण जो। बस सेठ साहब छा करे आ भूल गया जी ने थोड़ो बेवकूफ पानी छटकणी में जूता खणी छी तुझा जूता खणी अचा ओ जके फाइल जे पासे में रखियन। हां फाइल जे पासे में रखन ओ खणी छी। आयो 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 आयो। अच्छे सेठ साहब तव्हां हे जूता जुमा ही छाए सेठ तव्हां तो पाण चयो फाइल जे मथा जूता रखी अचो तोखे मुझे फाइल जे पासे में रखी न थई। ओ बेवकूफ तो आया सेठ पर हाने रखूं था हिते ठीक है। सेठ बियो को कमकार को हुक्म। अरे जुमा जी जी सेठ साहब मां वञा पियो ऑफिस में ठीक है। पर ॿुधजे हाँ हाँ लंडन खां मुंहिंजो भाउ अचे पियो भाउ तो लंडन खां अचे पियो तकरीबन 5 सालनि खां बाद। सही बिल्कुल हुनजी ख़िदमत अहिड़ी कजां हाँ हाँ का चीज जी कमी न हुजण खपे। न न इंशाल्लाह सेठ साहब सेठ सुलेमान साहब तो के का ढिलाई का शिकायत ही कोन मिलंदी। ठीक है का शिकायत न मिलण खपे। हाणे आउं वञा तो ऑफिस में ठीक है। सही है ठीक है सही है सही है सही है सही है। ए हाण सेठ साहब यो आखिर हाण संत सेठ साहब पाणाया पियो। हाँ अचे तो को अगर खबर पर अच्छा सेठ जो बात किया भले अची ॾिसां आया तो सेठ जो भाइयो जेको 5 साल खां पोइ आयो तू सफ़ाई वारो कोन्हे तू सेठ जो भाई सफ़ाई वारो यहाँ बाबा तू 5 साल खां पोइ आयो छॾ ही किन ही त कम मुंहिंजा यार बाबा सफ़ाई वारो बाबा ये कम मुंहिंजा नौकर आऊं आहियां मां साहब ॾाऊ थी छॾ बाबा तू नौकर न आई सेठ जो भाई 5 साल खां पोइ आयो न त सेठ मूंखे मार ॾींदो मुंहिंजी पगार बंदि कंदो वे मां नौकर यार वे 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 सेठ जो यार भाई 5 साल खां पोइ आई हुई यार कहिड़ी ॻाल्हि तो करे वे आउं पानी थोरो भरे थो अचां। हाँ अचे बाबा सेठ जा भा अचे अचे बाबा पानी पी बाबा पानी अरे सेठ मुंहिंजी पगार बंदि कंदो थोरो आऊं बाबा मां नौकर आहियां बाबा तू सेठ जो भाई 5 साल खां पोइ आयो हुई नौकर त आऊं आहियां। अरे जुमा जी सेठ साहब तुझे पासे में पियो घुमा जुमा बदबू छा जी है तरी हम अहिड़ी बदबू तो मूंखे कोन पई अचे पर बहरहाल थी सघे थो का आई हुजे हिन पासे। जुमा ही केर आहे ही तुंहिंजो भाउ कोन्हे जेको 5 साल खां पोइ आयो ॿाहिरि मुल्क खां। जुमा ही किथे आहे मुंहिंजो भाउ पोइ ही केर आहे ही त अलाए केर आहे। अरे जुमा जी सेठ हिनखे उथार खां बाबा ही तुंहिंजो भाउ आहे। अरे जुमा मुंहिंजो भाउ कोन्हे ही अलाए केर आहे। हे त अची सफ़ाई में शुरू थियो पोइ मुंहुं ते विहारे छॾ मूं सम्झो तुम्हारो भाउ। छा मुंहिंजो भाउ सफ़ाई कंदो हिते। अच्छा ही तुंहिंजो भाउ कोन्हे। न न ही अलाए केर आहे कॾहिं बात अरे हल हा हारी ॿुधाए ठीक है बस हम जमीन ते अचां पियो। ठीक है अरे जुमा जी सेठ साहब तुझे पासे में पियो घुमा। जुमा जी जी मूंखे हारी फोन कई आहे। सही आहे आउं वञा थो ज़मीन ते जुमा जी जी सेठ
ऐं हाणे जेको अचे न हा, हा। हिकु बेस्तो करे ॿाहिरि कढजां छुट्टो ई ऐं घर जो बि ख्यालु रखजां। बिल्कुलु घर खे बंबू बनाईंदुसि ऐं ठीकु जेको आयो सो सम आयो ई कोन्हे। ठीकु आहे। हा कुते सयारो कमु कंदुसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु मुर्सई? जुमा मूंखे नथो सुञाणे? आऊं कोन थो सुञाणा। सेठ साहब चयो हींअर जेको बचे तंहिंखे तड़े ॿाहिरि कढ। आऊं सेठ सलीमान जो भाउ आहियां। ए वॾो भाउ आयो, भाउ सवेरो आयो हुअसि। मां आहियां भाउ। कोन ई तूं भाउ भाउ अरे तूं दुबई वियो हुजे, चाहे लंडन वियो हुजे, चाहे अमेरिका वियो हुजे, हल ॿाहिरि। अरे जुमा आऊं चयो हल ॿाहिरि। आऊं सेठ आहियां। बाबा मुंहिंजी पघार बंदि थींदी, हल ॿाहिरि। हितां जेको तो अचे राम सेठ जो भाउ आहियां। हले घणा ॿाहिरि आहिनि हिन जा। हा देखो ख़बर पए कि अचे असल कमु अहिड़ो करे छॾियूं जो यादि कंदा मूंखे। छो मुंहिंजे पघार जो मसइलो आहे। जीअं आऊं नथो करियां त मुंहिंजी पघार बंदि थी वेंदी। कॾहिं मुंहिंजे अंगण ते ईंदे। अरे जुमा जी सेठ पासे में पियो घुमां। अॼुकल्ह ॾाढा गाना थो ॿुधी। छा करियूं सेठ साहब, कोई कलाम पघार जे हिसाब सां पघार तूं ॾे थो घणी, और 12 महीने में 3 महीने जी पघार ॾे थो, बाक़ी अलाए छा थो थिए थो। मिले थी न तोखे? मिले थी मथां सभु किस्तींदे यार। ईअं न कंदो वञ, पघार हर महीने ॾींदो वञ। तो ख़बर आहे असांजा पंहिंजा पुणिया कम रुकिया पिया आहिनि। अरे जुमा ॻाल्हि ॿुध। हा हा ॿुधा ॿुधा। आऊं निकिरां थो इस्लामाबाद। अच्छा ठीकु आहे? हा हा ठीकु आहे। सही आऊं तकरीबन 2 हफ़्तनि खां पुठियां अची वेंदो। भले भले साईं भले। आऊं त चवां थो सॼी उमिरि मथां अचे ही बंगले जो मालिक ई आऊं हुजां हेॾा इस्लामाबाद फसी वञे के केस में ॾियो। कॾहिं मुंहिंजे अंगण ते अल्लो जुमा जानी कहिड़ा हाल आहिनि? वालेकुम सलाम। वे पंजू पाड़े वारा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशी यार आउं तो वटि हिकिड़ो कमु आयो आहियां। भले हुकुम करे, पाड़े जो ख़्यालु न करी। यार गाॾीअ में ज़रूरत पई आहे। सेठ जी गाॾी मूंखे ॾे, खपे थी कार। कार वई आहे धा करण। कार छा करणु? घोड़ो अदा पोइ घोड़ो त हूंदो यानी। घोड़ो वियो आहे इस्लामाबाद। जी पोइ साइकिल जुमा छा पियो करी? साइकिल खपे थी। साइकिल जी इंजन खुली पई आहे, साइकिल घेरे में आहे। अरे जुमा सही तो सेठ जा टई टपा तूं फोन करे कोई। हा भले केॾा आयो अदा? बाबा सेठ जी हवा निकिती पई आहे। सेठ छित ते पियो आहे।